बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त असां कच्चे में हिन टाइम ऑपरेशन में आहियूं ऐं असां बिलख़ुसूस अॼु सभिनी वज़ीर आला सिंध खे अपील कई आहे, पर असां अपील कयूं था शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो फर्ज़न, हिन सिंध जो वारिस, पूरे पाकिस्तान जो वारिस, असांजो वज़ीर आज़म इंशाअल्लाह ताला थींदो, ज़रूरु थींदो, पर उनखे हथ ॿधी अॼु असां अर्ज़ु कयूं था। असां पंहिंजी जान ते खेॾूं था, हिते असां पंहिंजा बच्चा यतीम कयूं था। हिते कई पुलिस वारा शहीद थी विया, पर असां तोखे हथ ॿधी अर्ज़ु कयूं था त टई सूबा अपग्रेड थी विया आहिनि। असां कहिड़ो कसूर कयो आहे? महिरबानी करे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे खून जे सदक़े में, उनजी शहादत जे सदक़े में असां सिंध पुलिस खे अपग्रेड कयो वञे। असां सिंध पुलिस उहा बहादुर पुलिस आहियूं। असां चैलेंज कयूं था पूरी दुनिया खे, सिर्फ़ु सिंध पुलिस उते मोकिलियो असांखे, पोइ असांजा कम ॾिसो त सिंध पुलिस छा थी करे। जेकॾहिं असांखे इंडिया में मोकिलंदो त असां तव्हांखे इंडिया ऐं कश्मीर बि आज़ादु कराए ॾींदासीं। अॼु असां वाइदो कयूं था, जेके बि MN MP आहिनि उन्हनि खे बि पंहिंजे बचड़नि जो कसम आहे। जेके बि MN MP आहिनि, वज़ीर आला सिंध, IG सिंध, सुप्रीम कोर्ट जो जज जेको हर इंसाफ़ करे थो, असीं सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खे अपील कयूं था, महिरबानी करे सिंध पुलिस कहिड़ो ॾोहो कयो आहे, सिंध पुलिस खे अपग्रेड कयो वञे। असां हिते कच्चे में पिया आहियूं ऑपरेशन में, पंहिंजा बच्चा कुर्बान करे असां तव्हांजे बंगलनि जी हिफ़ाज़त कयूं था, तव्हांजे बचड़नि जी हिफ़ाज़त कयूं था, तॾहिं तव्हां निंड कयो था। महिरबानी करे तव्हांखे ख़ुदा जो वास्तो आहे, ख़ुदा जे रसूल जो वास्तो आहे, मदीने वारे सरकार जो वास्तो आहे, इमाम हसन इमाम हुसैन जो वास्तो आहे, असांखे अपग्रेड कयो वञे। महिरबानी, पाकिस्तान ज़िंदाबाद, पाकिस्तान जी फ़ौज ज़िंदाबाद, सिंध पुलिस ज़िंदाबाद।